नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पंजाब हुकूमत मथां खीर ऐं गोश्त जा अघ मुक़रर करण वारे किरदार तां हथ खणण जो दॿाउ वधी वियो आहे। ॿी सूरत में वर्ल्ड बैंक तरफ़ां $30 करोड़ कर्ज़ ॾियण जी ॿी किस्त मुअत्तल करण जो इम्कान है। पंजाब जी हुकूमत वर्ल्ड बैंक खां स्मार्ट प्रोग्राम तहत $30 करोड़ जो कर्ज़ वरितो हो। प्लानिंग एंड डेवलपमेंट ऑफ बोर्ड पंजाब तरफ़ां ज़राअत जे खाते खे लिखियल ख़त मूजिब हिन प्रोग्राम तहत हिन वक़्त ताईं जो कर्ज़ 107 मिलियन डॉलर हासिल थी चुको है। ख़त मूजिब गोश्त ऐं खीर लाइ मार्केट जी सूरत हाल खे बहितर करण जो कम देर थी रही है, जंहिं सबब कर्ज़ जो $2.5 मिलियन जायज़ मुतासिर थी सघे थो। यादि रहे त कर्ज़ जी शर्त तहत जून 2019 ताईं गोश्त ऐं खीर जे अघनि जो तहलील मार्केट फोर्स ते छॾणो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।